नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाबिल में ख़बर ॾींदा हलूं त अफ़गानिस्तान जे गादी वारे शहर में ऑयल टैंकर्स में लॻंदड़ बाहि तबाही मचाए छॾी, जंहिं जे नतीजे में 12 ॼणा फ़ौत ऐं 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़गान मीडिया मूजिब क़ाबिल जे इलाइक़े किला मुराद जे मरकज़ी रोड ते फ्यूल टैंकर्स जे पाण में टकर सबबि ख़ौफ़नाक बाहि लॻी वई आहे, जंहिंखे ॾिसंदे ई ॾिसंदे ॿिनि ऑयल टैंकर्स ऐं गाॾियुनि खे बाहि पंहिंजी वकोड़ में आणे छॾियो। बाहि में 12 फ्यूल टैंकर्स ऐं 4 गाॾियूं 3 ट्रकूं सड़ी रख थी वियूं, जॾहिं त भरपासे जे दुकान ऐं घरनि खे बि सख़्त नुक़सान पहुतो आहे। हादसे में गॾियल तौर ते 12 ॼणा फ़ौत ऐं 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फायर ब्रिगेड जे अमले 4 कलाकनि जी जदोजहद खां पोइ बाहि ते कंट्रोल कयो वियो आहे। फ़ौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे वेझो अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो, जिते ॿिनि जी हालत गिणती जोगी ॿुधाई पई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।